तव्हांजे घर में जेकॾहिं झेड़ानि गह पी क्रोध आहे, घारियुनि, नंढड़नि ॿारनि खे मार आहे, औरतुनि जी रड़ियूं चौदीवारी खां ॿाहिरि थियूं निकिरनि, जॾहिं का ॻाल्हि खुलंदी नख तम थियण जहिड़ी हूंदी, वटि त जेसि ताणी हिक ॿिए खे पादर न हणो त उहा ॻाल्हि बंदि न थींदी। अगरि तव्हांजे मोड़ में अहिड़ा वक़्त हलनि था त सम्झो तव्हांजे घर मां रहमत जा फ़रिश्ता निकिरी विया। यादि रखो अल्लाह जी ख़लिक़ल इंसान ज़ात। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जे मथां ॾुकर अची वियो, बारिशूं बंदि थी वियूं, बारिशुनि वसण जो नालो ई ख़तमु थी वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जे आॾो हथ लाकिया त हे रब तूं राज़ी थी, या ख़ालिक़ अकबर तूं रहम फरमा, या रब्बुल अर्शिल अज़ीम तूं बारिश नाज़िल कर, असांखे वॾो ॾुकर में आहियां। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, रब्बुल अर्शिल अज़ीम हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾे पैगाम मोकिलियो त ए मूसा, तुंहिंजी क़ौम में हिकिड़ो अहिड़ो इंसानु आहे जेको गुनाहनि में गुनाहगार आहे, उन हिकिड़े जे करे मां रब रहमत जूं बारिशूं वसाणी छॾे ॾिनियूं। उन इंसान खे चओ त तुंहिंजे काफ़िले मां ई निकिरी वञे त मां रहमत जी बारिश वसाईंदुमि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमाइण लॻो त मुंहिंजे काफ़िले में जेको गुनाहनि सां भरियल आहे, जंहिंखां कहिड़ो बि गुनाह अजीब में अजीब गुनाह थियो आहे, उहो निकिरी वञे, जेका थियो उनखे ख़बर पइजी वई त उहो मां ई आहियां। दिलि जो दिलि में अलाह सां ॻाल्हाइण लॻो त ए मुंहिंजा रब, तूं सतार आहे, ए वॾकींदड़ आहे, तूं रब्बुल अर्शिल अज़ीम आहे, तूं रब्बुल अर्शिल करीम आहे, तूं रब्बुल अर्शिल रहीम आहे। जेकॾहिं इन भरी महफ़िल में मां निकिरी थो वञा त इहा क़ौम मूंखे ॾाढो तज़लील ऐं ज़लील ख़्वार कंदी, मां इन्हनि जी नज़रनि में अची ईंदुमि। या अल्लाह मुंहिंजी लॼ रख, मां तौबा ताइब थो कयां, आईंदे जे लाइ मुंहिंजी माफ़ी आहे। त रब्बुल अर्शिल अज़ीम उन बाने जा ई अल्फाज़ ॿुधा त रहमत जी बारिश स्पीड सां वसणु शुरू थी वई। काॾों बादल अची विया, काॾों गजगोड़ थी विया, अहिड़ी स्पीड सां बारिश जो उन क़ौम में ख़ुशी ख़ुशी धूम अची वई। उहो बानो उन बारिश जे वक़्त में सजदे में हली एतिरो त रुनो आहे सदका भरे, एतिरो त रुनो आहे सदका भरे, रब खे चवणु लॻो त ए रब अल्हम्दुलिल्लाह, या रब तूं मुंहिंजी लॼ रखी, या अल्लाह तूं मुंहिंजी न क़ौम में इज़त रखी। उन बारिश जी मोहबत, अल्लाह जी राज़ी थियण जी मोहबत में हो हिकु रब जो सचो आशिक़ थी वियो, आशिक़ मां हिकु वॾो वली थी वियो। बहरहाल मूंखे ॻाल्हि जो मक़सदु छा आहे? ॻाल्हि जो मक़सदु बचा इहो आहे, तव्हां जहिड़ा गुनाह कंदा आहियो, तव्हां हिकिड़े जे करे सॼे घर मां रहमत जा फ़रिश्ता हलिया वेंदा आहिनि। पोइ तव्हांजे घर में अहिड़ा अजीब क़िस्म जा मसइला थींदा आहिनि जो तव्हांजो हिकु हिकु घर जो भाती तव्हां खां धार थींदो वेंदो, जो तव्हां अकेला रहिजी वेंदो, पंहिंजो पाण खे न सम्झी सघंदो, अचानक झेड़ा पइजी वेंदा, काथों जो काथे ॻाल्हियूं पहुची वेंदियूं, जो तव्हांजी इहे मोहबतियूं अबे अमा जे साम्हूं वेहण वारा, इहे अबे अमा खां बि तव्हां परे हलिया वेंदो। बहरहाल गुनाह कयो था, पर रब खां माफ़ी बि घुरो। रहमत जा फ़रिश्ता जेके तव्हांजे घर खां रुसी हलिया विया आहिनि, शल उहे तव्हांजे घर में वापसि अचनि त तव्हांजी मोहबतियूं पहिरियों खां वधीक आबाद रहनि। यादि रखो अल्लाह जी ख़लिक़ल इंसान ज़ात घर में दाख़िल थियो त अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू, पोइ केरु सलाम जो जवाबु ॾे या न ॾे, छो न घर ख़ाली हुजे, पर ख़ुदा जो कसम तुंहिंजे इन सलाम जो जवाबु रब जी रहमत जा फ़रिश्ता ज़रूरु ॾियणु ईंदा। बाक़ी आईंदे जे लाइ जेकॾहिं गुनाह जे मथां गुनाह थो करे, इहा बि हिकु रब सां जंग थो करे। यादि रख, गुनाह जेकॾहिं इन जे लाइ थो करे त रब माफ़ कंदो, त यादि रखजांइ
और रहमान आ माफ़ करण वारो आहे, माफ़ कंदई। पर आख़िरत में शल पोइ तोखे पंहिंजो दीदार कराए। दुनिया जी माफ़ी दुनिया में मिलंदई, आख़िरत जो सोचींदे त तोखे गुनाह जी दिलि ई न कढंदी। जेकॾहिं दुनिया में हिकिड़ो गुनाह करे गुनाह जी माफ़ी वठे तोखे दुनिया में माफ़ी मिलंदी, आख़िरत में बाक़ी नज़र अंदाज़ थींदे। अल्लाह सां धोखा न कयो, हो गफ़ूर रहीम आहे, हो बेपरवाह बादशाह आहे, रहमान आहे, रहमीन आहे। धोखेबाज़ इंसान सां कॾहिं बि मोहबत न कंदो आहे, बाक़ी तुंहिंजी घुरियल माफ़ी जी लॼ रखंदो आहे। हो ख़ुदि रब्बुल अर्शिल अज़ीम हया वारो आहे। अल्लाह तो ते कीअं हया न कंदो, यादि रखजांइ। पाक ऐं साफ़ आहे, सुभान अल्लाह या रब्बुल अर्शिल अज़ीम। जेकॾहिं तूं अल्लाह सां सची मोहबत में पंहिंजो वास्तो वधाए थो त अनक़रीब पंहिंजे घरनि में मोहबत जा, रहमत जा, ख़ुशहाली जा फ़रिश्ता नाज़िल थींदा। जज़ाइक अल्लाह ख़ैर, मा सलाम।